नाज़रीन हेडलाइन समाजियों वाक़िया आगाह कंदासीं। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सुप्रीम कोर्ट पारां आसिफ ज़रदारी दौर में भर्ती थियल मुलाज़िमत जी बहाली सुठो सवणो आहे। पीपी जे वफ़ाक़ी हुकूमत सियासी इंतकाम तहत बरतरफ़ कयल मुलाज़िमत खे बहाल कयो हो। जारी कयल बयान में सईद गनी चयो त ॿियों भेरो इन्हनि मुलाज़िमत खे कढणु सुठो अमल न हो। हुन चयो त गुज़िरियल कुझु महीननि दौरान 16,000 मुलाज़िमत जे ख़ानदाननि तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारी। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी हमेशह पोरियतनि सां गॾु बीठल रही ऐं हाणे बि गॾु हूंदी। आगाह कई पिया कि सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सुप्रीम कोर्ट पारां आसिफ ज़रदारी दौर में भर्ती थियल मुलाज़िमत जी बहाली सुठो सवणो आहे। पीपी जे वफ़ाक़ी हुकूमत सियासी इंतकाम तहत बरतरफ़ कयल मुलाज़िमत खे बहाल कयो हो। जारी कयल बयान में सईद गनी चयो त ॿियों भेरो उन्हनि मुलाज़िमत खे कढणु सुठो अमल न हो। हुन चयो त गुज़िरियल कुझु महीननि दौरान 16,000 मुलाज़िमत जे ख़ानदाननि तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारी। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी हमेशह पोरियतनि सां गॾु बीठल रही ऐं हाणे बि गॾु हूंदी। जारी कयल बयान में सईद गनी चयो त ॿियों भेरो उन्हनि मुलाज़िमत खे कढणु सुठो अमल न हो। हुन चयो त गुज़िरियल कुझु महीननि दौरान 16,000 मुलाज़िमत जे ख़ानदाननि तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारी। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी हमेशह पोरियतनि सां गॾु बीठल रही ऐं हाणे बि गॾु हूंदी। नाज़रीन वक़्त जी ख़बरूं वधी ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।